मीरपुर माथेले जो मेंगवाड़ मोहल्लो नाली उथलण सबब गंदे पानी हेठ अची वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रहवासियुनि हाफ़िज़ सईद अहमद, मुखी दयाराम, सनाउल्ला समूह ऐं ॿियनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते रहवासियुनि जो चवणो हो त गुज़िरियल 8 ॾींहनि खां गटर उथलण ऐं नालियुनि जी सफ़ाई न थियण करे गंदो पाणी घरनि ऐं घिटियुनि में तलाउनि जी सूरत में बीठल आहे। जी असांजे घिटी जो 15 ॾींहं को मसलो थी वियो आहे, पाणी बंदि थी वियो आहे। अच्छा, ओलह पासे निकाल आहे, ॿियो ओभर पासे निकाल आहे, सही ॿिन्हिनि पासे पाणी बंदि थी वियो आहे। सभिनी सां ॿार बच्चा आहिनि, इज़तदार माण्हू, मौलवी साहब, पाक नमाज़ी माण्हू आहिनि, सभई परेशान लॻा पिया आहियूं त गोॾे ॾींहुं पाणी बीठो आहे घिटी में। असां टाउन इंतज़ामिया ते विया आहियूं, उन्हनि चयो त ठीकु आहे, अॼु तव्हांखे सफ़ाई करे ॾियो था। वरी अॼु न आया ने, वरी कल्ह राति विया आहियूं त चवनि सुबुह करे ॾींदासीं। वरी ॿिए ॾींहुं 8 ॾींहं रोज़ चकर काटे काटे असां परेशान थी विया आहियूं। कोई असांजो दाद फरियाद ॿुधण वारो न आहे। असां इंतज़ामिया खे चऊं त बिराए महिरबानी असांजो मेन मसइलो हल करे ॾियनि। 2 हफ़्ता थी विया आहिनि। हीअ असांजी पंहिंजी नाली जेकी आहे सॼी बंदि पई आहे। हिते असांजे पाड़े वारा असांजा जेको गवर्नमेंट जो प्लाट आहे उन में पाणी वञे पियो। असांजे पाड़े सुमरन प्लाट बंदि कयो आहे पाणी। उन खां पोइ असां टाउन ते 3 चकर विया आहियूं। टाउन ते कोई माण्हू ऑफिसर कोई मिले ई कोई कोन थो। उन खां पोइ हेठियों तबिको आहे जेको मिले थो पियो, उनमें मतिलबु पंहिंजो सफ़ाई जो इंचार्ज पंहिंजो फरमान कुरई आहे। फरमान कुरई ॾे असां 3 चकर विया आहियूं। वरी ईंदो आहे असां सां गॾु, हा बसि कलाक में तव्हांखे पंहिंजो सफ़ाई करे ॾियूं था पिया। कलाक खां पोइ वरी फ़ोन करूंसि त कॉल ई अटेंड नथो करे। दोस्त असांजो मुसालबो इहो आहे कि असांखे पूरी नाली जो कन सफ़ाई करे ॾिनी वञे। उन खां पोइ असांजे पाणी जो निकाल होॾे खॾे ॾे हुयो, असांजे पाणी जो निकाल जो कोन आहे। हिन पासे पंहिंजो या त वाह में करे ॾिनी, या वरी असांजे डायरेक्ट खूह ॾेढ करे ॾियनि। ख़ुदा असां सां महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ही सभु कॉलोनी वारा जेके बि आहिनि सभु दोस्त परेशान आहिनि, ॿार बच्चा परेशान आहिनि। को मुअज़्ज़िज़ माण्हू घरों निकिरे थो पियो कपिड़ा पाए करे, ते रस्ते में उन जा कपिड़ा ख़राब थी था वञनि पिया। को कारोबार वारो माण्हू आहे, को ॿार बच्चो वठी करे वञो। सुबुह जो सवेरे हिकु रोज़गार वारो माण्हू छोला खणी करे, जंहिंजी रोज़ जी दिहाड़ी आहे, बच्चनि जो गुज़र सफ़र आहे, उन वीचारे जा छोला उन जॻह ते हारजी विया आहिनि। महिरबानी करे असां आला उहिदेदारनि खे, सरमायादारनि खे इहो अर्ज़ु था कयूं पिया, अपील कयूं था पिया, ख़ुदा महिरबानी कयो सुमरा कॉलोनी जे हिननि दोस्तनि जे मथां हाल ते रहम कयो यार। असांखे कुझु न कुझु सफ़ाई जेका आहे उहा सुहिणे तरीक़े सां फराहम कई वञे। रहवासियुनि मुतालबो कयो त गंदो पाणी निकाल कराए गंदगीअ मां जान आजी कराई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।